अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सहरा सुमरो आईने बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदा मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। PIA जी निजकारी लाइ ॿोलियूं लॻाइण जो अमल शुरू। आरिफ हबीब ग्रुप क़ौमी एयरलाइन जी ख़रीदारी लाइ सभ खां वधीक 115 अरब रुपयनि जी ॿोली लॻाए छॾी। लकी सीमेंट कंसोर्शियम पारां 101 अरब 50 करोड़ रुपयनि ऐं एयर बेलू पारां 26 अरब रुपयनि खां वधीक जी ॿोली लॻाई वई। निजकारी कमीशन जे चेयरमैन मोहम्मद अली चयो आहे त PIA जी निजकारी हुकूमत जी पॉलिसी आहे। हुकूमत जो मक़सदु इदारे खे बचाइण न पर पंहिंजनि पेरनि ते बीहारणु आहे। वज़ीर आज़म तहरीक इंसाफ़ खे ॿीहर ॻाल्हियुनि जी आच करे छॾी। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अॼुकल्ह बानी PTI ऐं उन जा साथी डायलॉग जूं ॻाल्हियूं पिया कनि। जेकॾहिं संजीदा आहिनि त हुकूमत बि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। अॻु में बि PTI खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी, हाणे बि ॾियां थो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त जाइज़ मुतालबनि ते ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ॻाल्हियुनि जी आड़ में ब्लैकमेलिंग क़बूल न कई वेंदी। मुल्क खे अॻिते वठी हलणो आहे ऐं हुकूमत उन लाइ हर क़दम खणण लाइ तयारु आहे। सिंध हुकूमत ऐं कुवैती कंपनी में मुल्क प्राइवेट पार्टनरशिप जे 3 मंसूबनि जो मुआहिदो। मंसूबनि तहत पाणी, वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं NAD साइंस पार्क शामिल। वज़ीर आला हाउस में इन्वेस्टमेंट डिपार्टमेंट तहत मुआहिदनि ते सयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में 500 माहौल दोस्त बसूं मुतारिफ़ कराइण जी तयारी कई पई वञे। वेस्ट वाटर मंसूबे सां कराची जे सनअतनि खे सनई मयार जो साफ़ पाणी मिलंदो। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त हाणे असांजे इंजीनियरनि खे वधीक तइलीम लाइ ॿाहिरि वञणो न पवंदो। NAD यूनिवर्सिटी में ई सिलिकॉन वैली जूं समूरियूं सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। शाहराह भुट्टो एक्सप्रेस वे मुकमल थियण सां कराची में ट्रैफ़िक जो दबाव घटि थींदो। मीरपुर ख़ासि वेझो कमल जे फसल मां झंडोमरी वासी जो तशदुद थियल लाश हथ। बिटाई डेंटल कॉलेज भरिसां लाश मिलियो। 50 वरनि जो चेतन भील तौरु सुञाणप। फोती जे जिस्म ते तशदुद जा निशान। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। पोस्टमार्टम जे लाइ रिपोर्ट अचण बैदि मौत जो कारण मालूम थी सघंदो। रावती जे कच्छ में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन में 2 ॾोहारी मारिजी विया। घोटकी कश्मीर ज़िलनि जे पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कार्रवाइनि में 2 ॾोहारी मारिजी विया। इसाक्षर ऐं अबड़ोशर तौरु सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त सिंध पंजाब जे सरहदी इलाइक़े कराची कच्छ में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन कयो जे बैदि ॾोहारिन कश्मीर ऐं रावती जे कच्छ में पनाह वरिती आहे। ॾोहारिन खे पनाह ॾींदड़ शहर गैंग्स ऐं इंडर गैंग्स खिलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो।